दोस्तों असां सां गॾु सिंध जी बहितरीन शाइरा मैडम रुखसाना प्रीत मौजूद है। मैडम का पुछंदासीं हैदराबाद जड़े शहर में शो हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल मुनक़िद थियो आहे सिंध म्यूज़ियम में, तो मैडम का पुछंदासीं त वबा जे ज़माने में मैडम अदब खे कीअं थियूं ॾिसनि? थैंक यू। मां जेको ही HLF हिते मुनक़िद थियो आहे उन में मां हिन जे इंतिज़ामिया खे मुबारकबाद ॾियां थी ऐं इहो मां पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे सोसाइटी लाइ, पंहिंजे सिंध वासियुनि लाइ तमामु घणो बहितर सम्झां थी त हुननि अहिड़े सफोकेशन वारे, अहिड़े दैनी दबाव वारे माहौल में अहिड़ो अदबी ऐं आर्ट जो ॿिनि ॾींहंनि मुनक़िद कयो आहे। इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु अदबी क़दम आहे ऐं इन सां असांजा माण्हू जेके इंतिहाई हिकिड़ी दैनी तकलीफ़ में, दैनी दबाव जो शिकार आहिनि, घर में महदूद आहिनि। हींअर कुझु न कुझु माहौल बहितर आहे, पर तंहिं हूंदे बि अञा उहे अदबी सरगर्मी उन लेवल ते न आहिनि जो माण्हू पंहिंजो दैनी तौर ते उनखे को आउटलेट मिली सघे। त ही अदबी जेको ही आर्ट आहे माण्हुनि खे जेको आहे उन्हनि जी जेका सोच आहे उन में हिकिड़ो बैलेंस बि पैदा कनि था, उनखे न्यूट्रल बि कनि था ऐं उन्हनि जी जेको हिकिड़ी इंतिहा पसंदी वारो जेको तव्हां ॾिसो पिया रिलीजियस जेको फंडामेंटलिज़म आहे उनखे जेकॾहिं तव्हांखे बैलेंस करिणो आहे, जेकॾहिं उन में तव्हांखे उनखे डाइल्यूट करिणो आहे त उन जे लाइ अहिड़े न क़िस्म जा प्रोग्राम ई उनजो जेको आहे हिकिड़ी वैक्सीन आहे या सम्झो हिकिड़ी दवा आहे, हिकिड़ो उनजो माना हिकिड़ी निजात उन में आहे त असां वधि खां वधि न सिर्फ़ु कराची में, न सिर्फ़ु हैदराबाद में, न सिर्फ़ु मर्दनि लाइ पर औरतुनि लाइ बि ओड़ो ई अपॉर्चुनिटीज़ पैदा कयूं। सिंध जे सभिनी ज़िलनि में, उत्तर में, लाड़ में, असां जेको आहे काशी में ऐं हर डिस्ट्रिक्ट में हिन क़िस्म जा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इंतिज़ामिया आहे, डिप्टी कमिश्नर बि चाहिनि मैडम बजट सिंध जो जेको नौजवान आहे उनखे तव्हां अदब जी तरफ़ ईंदे केतिरो ॾिसो था? दरअसल हाणे अदब इलाही माना असां जेको जंहिं ज़माने में असां लिखणु शुरू कयो उहो किताबी दौर हुयो, उहो डिजिटलाइज़ दौर कोन हुयो। इन करे हाणे असांजो नौजवान खे जेकॾहिं अदब जी तरफ़ वठी अचिणो आहे त डिजिटल लाइब्रेरीज़ ठाहिणियूं पवंदियूं, ऑनलाइन जेको असांखे लिटरेचर खे ऑनलाइन मुतारफ़ कराइणो पवंदो ऐं असांजे जेको सकाफ़त ऐं अदब जा इदारा आहिनि, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, सिंधी अदबी बोर्ड आहे, इन्हनि खे इलाही एक्टिव थियणो ऐं जदीद जेके असांजा तरीक़ा आहिनि ऐं जदीद मैकेनिज़म अची विया आहिनि, जदीद जेके इंस्ट्रूमेंट अची विया आहिनि उन्हनि खे यूटिलाइज़ करे असांखे ऑनलाइन यूथ जेको असांजो आहे उनखे ॻंढिणो पवंदो, मेन स्ट्रीम में आणणो पवंदो ऐं जदीद तरीक़नि सां। हींअर उहे पुराणा तरीक़ा रिसाला निकिरनि था, रिसाला अॼु बि निकिरनि था, पर फेसबुक जो ज़मानो हींअर जेको आहे सो तव्हांजो ईमेल जो ज़मानो आहे, फेसबुक जो ज़मानो ऐं ज़ूम जो ज़मानो आहे, यूट्यूब जा चैनल अची विया। त हाणे तव्हां इन्हनि चैनल्स खे, इन्हनि जेके वकील आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कंदे नौजवाननि खे बि मेन स्ट्रीम में आणियूं, उनखे ॻंढे पाण था वठी। वॾी महिरबानी।